जमीआ सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बलगना रसूलुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबियिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। इंतहाई वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, बिरादराने इस्लाम, अजीज दोस्तों, मुसलमान भाइरों, मीलाद शरीफ जे हिन मुतबर्रक महफिल में अवाजे सामूं मूं कुरान करीम जी आयत सगोरी तिलावत कई आहे, जंहिंजे मुताबिक़त ऐं मुनासिबत सां चंद गुज़ारिशूं अवाजे सामूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ है, अल्लाह ताला अवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। मोहतरम जनाब हाफिज मोहम्मद इब्राहिम साहब जन जे वास्ते सां हित अचण जे लाइ दावत मिली। मूंखां अॻ में अवां खिताब ॿुधा, नात शरीफ ॿुधी, स्टेज ते माशाअल्लाह काफ़ी सारा उलमाए किराम वेठा आहिनि। हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद सूमर सिकंदरी दामत बरकातुल आलिया ऐं बाक़ी असांजा सिकंदरी आलिम बि मौजूद आहिनि। दोस्तों, अजीजो, मुसलमान भाइरों, इन ज़मीन जे मथां तकरीबन 1.25 लाख जे लगभग नबी सगोरा आया। अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में मबूस फरमायो, दुनिया में इंसानियत जे रहबरी जे लाइ, हिदायत जे लाइ मोकिलियो। लेकिन जेके भी नबी सगोरा हिन दुनिया में आया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां सिवा तमाम नबी सगोरा मखसूस इलाइकन जा नबी हा, खास कौमुन जे तरफ नबी थी करे दुनिया में तशरीफ फरमा थिया, खास वक्त जे लाइ आया। अवां कुरान करीम के पढ़ंदा, अल्लाह ताला जंहिं बि पंहिंजे नबी जे बेसत जी मोकिलण जी ॻाल्हि कई आहे, त उन्हीअ में बयान में उन ॻाल्हि में अवां ॾिसंदव त कौम जो ज़िक्र हूंदो। हज़रत नूह अलैहिस्सलाम के अल्लाह मोकिलियो, अल्लाह फरमायो असां उनखे उनजे क़ौम ॾे मोकिलियो। हज़रत हूद अलैहिस्सलाम के, हज़रत शुएब अलैहिस्सलाम के अल्लाह मोकिलियो, अल्लाह फरमायो असां उनखे उन क़ौम जे बिरादरी जे तरफ़
मोकिलियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह मोकिलियो अल्लाह ताला फरमायो फिरौन ऐं उनजे जमात जे तरफ़ उनखे मोकिलियो यानी बाक़ी जेके बि नबी सगोरा दुनिया में आया उहे ख़ास क़ौमुनि जा नबी हा ख़ास इलाइक़नि जा नबी हा लेकिन मदीने वारे जी ज़ात उहा ज़ात आहे जंहिंखे अल्लाह के ख़ास क़ौम ॾे न ख़ास इलाइक़े जे तरफ़ न या ख़ास कंहिं ज़माने जे लाइ न मदीने वारे खे अल्लाह मोकिलियो आहे त पूरी काइनात जे तरफ़ नबी रसूल बणाए मोकिलियो बुलंद आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ उनजे मथां बतौर दलील कुरान करीम जो चंद आयतूं अवां जे साम्हूं तिलावत कंदुसि जंहिंमां मालूम थींदो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम किथे आहे त पूरी इंसानियत जे तरफ़ रसूल थी आया ऐं कंहिं जाइ ते आहे त हुज़ूर पूरी काइनात जे लाइ रसूल बणिजी आया आहिनि हाणे दुरूद शरीफ़ मूंसां बुलंद आवाज़ सां मां पढ़ंदा मां उहे आयतूं ऐं जेका आयत तिलावत कई आहे उहा पढ़ी अवां खे तर्जुमो उनजो ॿुधायां थो ॻाल्हि वाज़िह थी वेंदी ऐं उहो मौक़िफ़ साम्हूं अची वेंदो जेको मूं पेश कयो आहे मूंसां गॾिजी मुहबत ऐं बुलंद आवाज़ सां मदीने वारे ते पहिरियां दुरूद शरीफ़ पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अल्लाह ताला पहले पाक में इरशाद फरमायो कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ सुभान अल्लाह ॻाल्हाईंदो त मां तकरीर कंदुसि हाफ़िज़ साहब खां लहंदे मूं चयो त जेतिरी जमात ओतिरी तकरीर ॻाल्हि तय थियल आहे असांजी रहंदो अवां चुप रहंदो त जेका तय तकरीर आहे उन खां बि घटि कंदुसि ॻाल्हाईंदो त मां कुझु अर्ज़ु करे सघंदुसि बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो कुल महबूबतू फरमा या अय्युहन नास ऐ इंसानो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ बेशक मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम समूरन जी तरफ अल्लाह जो रसूल थी आयो आहियां उनमें के खास ज़माने जो क़ैद नाहे इए नाहे जो अरब जे माण्हुनि जे लाइ हुज़ूर सिर्फ़ रसूल थी आया या सिर्फ़ अजम जे माण्हुनि जे लाइ रसूल थी आया न या अय्युहन नास में पूरी इंसानियत अची वई अरब जा बि हुज़ूर रसूल आहिनि अजम जा बि हुज़ूर रसूल आहिनि या अय्युहन नास में तमाम इंसानियत अची वई मदीने वारा क़यामत ताईं जेकी बि इंसान ईंदा उन्हनि सभिनी जा रसूल ऐं नबी आहिनि बी आयत में अल्लाह फरमायो वमा अर्सलनाका इल्ला काफ़तन लिन्नास बशीरन
तोखे तमाम इंसानन जे लाइ मुकम्मल इंसानन जे लाइ पूरी इंसानियत जे लाइ बेदारींदड़ भी बनाए मोकिलियो बिशारत ॾींदड़ भी बनाए मोकिलियो इन आयत मां मालूम भी इहो ई थियो त मदीने वारा पूरी इंसानियत जा नबी रसूल आहिनि अज्ञान नबी कौमुन जा नबी खास खास कौमुन जा पर असां जो नबी कई खास कौम जो नबी नाहे मदीने वारा पूरी इंसानियत जा नबी आहे इए भी नाहे तो उन ज़माने में जेके इंसान हा को हुजूर उन्हनि जा नबी थी आया न छो त अहिड़ो को बि क़ैद क़ुरान जे इन्हनि आयतुनि में मौजूद कोन्हे जंहिंमां इहो मालूम थी सघे त हुजूर सिर्फ़ उन ज़माने जे नबी इंसाननि जा नबी थी आया न अल्लाह मुतलक फरमाए छॾियो को बि अहिड़े क़िस्म जो क़ैद क़ुरान करीम में ज़िक्र थियल कोन्हे उन जो मतलब वाज़िह इहो आहे त क़यामत ताईं जेकी बि इंसान ईंदा मदीने वारा सभिनीनि जा नबी रसूल आहिनि इन्होंने बिनी आयतुन में तो सिर्फ इंसानन जी गाला अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बेसत रिसालत इंसानन जे लाइ हाने टी कुरान करीम जी आयत ॿुधो जंहिंमें इंसानियत जी ॻाल्हि कोन्हे जंहिंमें पूरी दुनिया जी ॻाल्हि आहे दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां आयत पढ़ां थो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ताला इरशाद फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा तबारकल्लज़ी उहा ज़ात पाक बरकत वाली आहे नज़्ज़लल फुरक़ान फुरक़ान यानी कुरान के नाज़िल कयो अला अब्दिही पंहिंजे ख़ास बाने यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां लियकून लिल आलमीन नज़ीरा जियो अल्लाह जो हबीब तमाम जहानन जे लाइ ॾेरारींदड़ हुजे तो सुभान अल्लाह इन जाए ते इंसानियत जी गाल कने लिल आलमीन जी गाला तमाम जहान जे लाइ अर्श आज़म खां तसरा ताईं जाब मखलूक मदीने वारा सभिनीनि जा नबी थी आया आहिनि जहानन जा को 18,000 किस्म या 70,000 जहानन जा किस्म हैं ये इंसानन जो को जहाना जिन्नन जो को जहाना मलाइकन जो को जहाना जानवरों में मुख्तलिफ उनजा जहानन जा अक़साम हैं वो 18 या 70,000 जहानन जा किस्म ऐं हर किस्म जे हेठां बेशुमार अफराद आहिनि मदीने वारा कई हिक किस्म जे जहान जे लाइ न जो रुगो इंसानन जी गाल होजे या रुगो जिन्नन जी गाल होजे या सिर्फ मलाइकन जी गाल होजे न अल्लाह फरमायो लिल आलमीन तमाम जहानन जे लाइ हाणे जेकी भी जहानन जा किस्म आहिनि जंहिंजे तुल्य लेखे मूं इहो अर्ज़ करे छॾियो त अर्श आज़म खां तसरा ताईं जाब मखलूक आहे मदीने वारा सभिनीनि जा रबी ऐं रसूल आहिनि हुजूर जी नबूवत सभिनी जे लाइ हुजूर जी रिसालत सभिनी जे लाइ असां जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत ऐं रिसालत ॿियनि नबीअनि ऐं रसूलनि जे मुक़ाबले में आम आहे तॾहिं मूं अर्ज़ कयो हू ख़ासि क़ौमुनि जा नबी आहे ख़ुदि हदीस में बि आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त अॻियां नबी जेके बि आया त उहे पंहिंजे पंहिंजे क़ौमुनि जे तरफ़ नबी थी करे ईंदा हुआ पर अल्लाह ताला मूंखे
कई कौम जो न पूरी मखलूक जो रसूल बनाए मोकलिया। सही मुस्लिम शरीफ जी भी हदीसा हुजूर फरमाइंदा उरसिलतु इलल खल्क़ि काफ़ा। मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला जी तरफा पूरी मखलूक जे तरफ रसूल बनाए मोकलियो वियो आहे। असां जो नबी सभिनी जो नबी आहे, असां जो रसूल सभिनी जो रसूल आहे। क़यामत ताईं जेके भी ईंदा सभिनी जो नबी रसूल मदीने वारो। अग्या नबी सगोरा आया पंहिंजे पंहिंजे ज़माने में दुनिया के हिदायत कंदा रहा, इंसान जे फलाह ऐं बहबूदी जे लाइ उन्हनि खे हक़ जो पैगाम ॾींदा रहा, पर उहे ख़ासि पंहिंजे पंहिंजे ज़माने ताईं हुआ। पर जॾहिं असांजे नबी जो ज़मानो आयो, असांजे नबी जो ज़मानो कंहिं ख़ासि वक़्त जे लाइ न आहे, क़यामत ताईं हुजूर जो ज़मानो। क्या खबर